दोस्तों जीए सिंध आऊं यहाँ माजिद मक़सूद अॼु मूं सोचियो त ख़ासि करे कल्चर जे हवाले सां पंहिंजो मैसेज रिकॉर्ड कराइजे। सभ खां पहिरीं त आऊं सिंध वासियुनि खे तमामु घणी मुबारकबाद ॾींदोसां हिन कल्चरल डे जे हवाले सां। ही बिल्कुलु असांजे लाइ हिकिड़ो ईद जो ॾींहुं आहे ऐं उनखां पोइ न सिर्फ़ु सिंध वासियुनि खे पर पूरी दुनिया में जेके असांजा दोस्त सिंध जा माण्हू जेके सिंधी सम्झनि था या सिंधी जी सकाफ़त जो क़दुरु कनि था उन्हनि सभिनी खे मुबारकबाद। ऐं असीं सिंध जा माण्हू सूफ़ी माण्हू आहियूं। असां पंहिंजी न सिर्फ़ु पंहिंजे कल्चर जो क़दुरु कयूं था, पंहिंजे कल्चर खे बि असां अहमियत ॾियूं था, पर असां उन सां गॾु दुनिया जा जेके कल्चर्स आहिनि, दुनिया जूं जेके क़ौमूं आहिनि, असां उन्हनि सभिनी जी कल्चर जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं उन कल्चर जी रेस्पेक्ट कंदा आहियूं। छो त असां उहा त क़ौम आहियूं ई कोन जेका सिर्फ़ु पंहिंजी ॻाल्हि करे, पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि करे। असां चवंदा आहियूं त बाबा दुनिया में जेके क़ौमूं आहिनि उन्हनि खे हक़ मिलणु खपनि। त मां थोरो ॻाल्हाइणु चाहींदुसि इन जे बैकग्राउंड जे बारे में। उहो इहो आहे त दोस्तो ॾिसो, जंहिंजो क्रेडिट आहे उनखे इहो वञणु खपे। सभ खां पहिरीं त आऊं काज़ी साहिब खे बिल्कुलु दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद ॾींदोसां, छो त इहो क्रेडिट काज़ी साहिब त वॾे फराहदिली सां चवंदो आहे त हे काज जेको आहे सिंध वासियुनि जो आहे, पर असां सम्झूं था त काज़ी साहिब हिकिड़ो रस्तो ॾेखारियो सिंध वासियुनि खे ऐं उनखे हू कैपिटलाइज़ कनि था, उन्हनि खे हू सेलिब्रेट कनि था। सो क्रेडिट गोज़ टू काज़ी साहिब। बसि यकीनन पोइ सिंध वासियुनि खे बि मिले थो ऐं ॿिया जेके चैनल्स आहिनि उहे उनखे जेको आहे सो सेलिब्रेट कनि था। सभु चैनल्स खे मुबारकबाद जेके इनखे पोयां के 5-7 साल खां जेका शइ इहा सेलिब्रेशन थिए थी उनखे खयूं पिया अचनि। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि बि मां करणु चाहींदुसि, उहो इहा आहे त कुझु सोसाइटी इहो मुमकिन ई न आहे। अलाए छो दोस्त चवंदा आहिनि त सभु जा सभु दोस्त हिकिड़े ई पेज ते हुजनि, डिफरेंसिस थी सघनि था, पर इहा भली ॻाल्हि आहे जो हाणे असांजे चैनलनि में ख़ासि करे सिंधी चैनल्स में इहा मैच्योरिटी अची वई आहे। उहा इहा आहे त उहे दोस्त जेके आहिनि हाणे हिकिड़े ॾींहं ते जेको आहे सो सेलिब्रेट करणु पसंदि कनि था। इहा हिकिड़ी तमामु वॾी कामयाबी आहे, छो त इहा हिकिड़ी सिंध जे माण्हुनि जी दिलि जी आवाज़ बि आहे, डिमांड बि आहे त भई अलॻि अलॻि छो, भई हिकिड़े झंडे जे तले सिंध जा माण्हू सभु हुजनि त उहो भली ॻाल्हि आहे। सो हिकु त इहा ॻाल्हि जेका आहे सा पॉज़िटिव थी आहे, जेका गुज़िश्ता 2-3 सालनि खां असां ॾिसूं पिया त सभु सिंध जा माण्हू जेके आहिनि से उहे इन खे हिकिड़े ॾींहुं ई सेलिब्रेट कनि था, जेको डिसंबर जो फर्स्ट वीक ऐं संडे ईंदो आहे। ॿी ॻाल्हि दोस्तो जेका मां करणु चाहियां थो बीइंग ए पॉलिटिकल स्टूडेंट, उहा इहा त इन में को शक कोन्हे, हीअ जेका स्ट्रेंथ आहे, जेका ख़ासि करे कल्चरल स्ट्रेंथ आहे, जेके असांजा माण्हू डेमॉन्स्ट्रेट कनि था मार्केट में, रोडनि ते, रस्तनि ते, ऐं हिकिड़ो ईद जो समा हूंदो आहे। मूं बि हीअ कोटी हाणे वरिती आहे, छो त मूंखे इहे सभु शयूं हाणे मां मीडिया में आयो आहे त करणियूं आहिनि। हीअ टोपियूं वोपियूं इहो छा आहे? इहे असांजे मार्केट में हिकिड़ी एक्टिविटी, इकनॉमिकल एक्टिविटी वधे थी डिसंबर में, ऐं माण्हू अजरक ऐं सिंधी टोपियूं वठनि था। इहो छो था वठनि? इन में को शक कोन्हे हिकिड़ी सिंध में इकनॉमिकल एक्टिविटी बि इन सां गॾोगॾु हिकिड़ी जेका आहे सा बहितरीनु अंदाज़ सां थिए थी। असांजूं अजरकूं खपनि थियूं, असांजा टोपी खपनि थियूं, असांजूं ॿियूं जेके कल्चरल प्रोडक्ट्स आहिनि उहे खपनि था, बहितरीनु ॻाल्हि आहे। पर इन सां गॾु हिकिड़ी शइ जी असां अञा खे कमी नज़र अचे पई, उन ई तरफ़ जेको आहे सो सिंध जे माण्हुनि जो ध्यानु वञणु खपे। उहो इहो आहे त हीअ जेका कल्चरल फोर्स आहे, इन फोर्स खे असांखे ट्रांसलेट करिणो पवंदो समहाउ पॉलिटिकल फोर्स में। जेसीं ताईं इन खे पॉलिटिकल फोर्स में असां ट्रांसफॉर्म न कंदासीं तेसीं ताईं ठीकु आहे। ऐं इन जे खे अंडरमाइन नथो करणु चाहियां, इहा स्ट्रेंथ आहे पाण वटि, पर असांजी इहा ख़्वाहिश आहे त इहे इन खे के पॉलिटिकल फोर्स में ट्रांसफॉर्म करे या उन खे ट्रांसलेट करे। उन में मूंखे थोरो लॻे थो त असांजा जेके सिंध जा जेके नेशनलिस्ट आहिनि या जेके लीडर्स आहिनि, उन्हनि में कुझु कमज़ोरियूं, कुझु खामियूं, कुझु कचायूं अहिड़ियूं आहिनि जो सिंध जा माण्हू शायदि उन्हनि ते एतवार नथा कनि। इहो उहे ई करे सघनि था, छो त सिंध जो कल्चर, सिंध जो नारो, सिंध जी अहमियत, सिंध जा जेके मतिलबु जेका उनजी 5000 साल पुराणी जेका हिकिड़ी जेका वैल्यू आहे, जेका सेंटिटी आहे, उन जी ॻाल्हि त जेका जहिड़े तरीक़े सां हिकिड़ो नेशनलिस्ट क़ौम परस्त करे सघे थो, उहो यकीनन जेके हिन मुल्क में जेके नेशनल पॉलिटिक्स कनि था, जेका सो कॉल्ड आहे, उहे नथा करे सघनि। उन्हनि जे वस जी ॻाल्हि ई कान्हे, छो त हिन मुल्क में हाणे अजीब सूरत हाल थी वई आहे। छो त
कि ही जेका फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे उन जो ॾियो ॾींहुं जेको आहे सो उहो घाटो जेको आहे सो घुटंदो थो वञे। केरु माण्हू ॻाल्हाए कोन थो सघे, छो जेको ॻाल्हाए थो मारे था छॾनि, मिसिंग करे था छॾनि। हाणे उन अहिड़े माहौल में तव्हां कीअं पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कोन था करे सघो, त तव्हां कीअं अहिड़नि शयुनि खे, छो त मुल्क में हाणे त अला ख़ैर करे जेको माण्हू थोरो घणो जेकॾहिं ॻाल्हाए थो उनखे, अॻे बलोचिस्तान ऐं सिंध में इहा तमामु घणी वारदातूं थींदियूं, हाणे पंजाब में बि थियण लॻियूं आहिनि। जेको ॻाल्हाए थो उनखे अञा उनखे ईअं खुले आम मारण ऐं लाशूं वाशूं कोन था मोकिलिनि, पर मिसिंग पर्सन हाणे पंजाब में बि शुरू थी विया आहिनि। सो इहा हिकिड़ी बदकिस्मती आहे हिन स्टेट जी जिते इहे सभु शयूं आहिनि। पर मां दोस्तनि खे इहो गुज़ारिश कंदुसि त तव्हां जेको आहे सो इन ई कंहिं बि जेका असांजी एक्टिविटी आहे, इहा जेका कल्चरल एक्टिविटी आहे, इन कल्चरल एक्टिविटी खे सभु जा सभु दोस्त गॾिजी का हिकिड़ी पॉलिटिकल जेका आहे उन ई फोर्स में तब्दील कनि। ऐं हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे सा उहा ॾिसो दोस्तनि में हाणे हिकिड़ी मैच्योरिटी अचे पई। ॾिसो UN में बि जेके असां डे सेलिब्रेट कंदा आहिनि, जेके UN वारा कंदा आहिनि, यकीनन असां उन्हनि जा जेके डेवलपमेंट पार्टनर्स आहिनि दुनिया जा, उहे उन में ऐं पाण खे बि सम्झां थो, छो त असीं पाण उहे सभु सेलिब्रेट कंदा आहियूं। हींअर बि एक्टिविज़म असां सेलिब्रेट कयूं पिया, त उहे जेके सेलिब्रेट कया वेंदा आहिनि न, उन्हनि में हिकिड़ो हमेशह हर साल हिकिड़ो थीम ॾिनो वेंदो आहे ऐं उन थीम खे फोकस कयो वेंदो आहे त हिन थीम जे तले तव्हां जेको आहे सो इन शइ खे सेलिब्रेट कयो। सो हाणे इहा ॻाल्हि ॾाढी भली थी आहे जो मीडिया असांजी ख़ासि करे सिंधी मीडिया में इहा मैच्योरिटी अची वई आहे, उहे एजुकेशन जी ॻाल्हि कनि था। त असांखे जेके ख़ासि करे माण्हू जेको आहे सो विदाउट तइलीम जहालत वारियूं जेके ॻाल्हियूं कंदा हुआ, हाणे घटि में घटि जेकॾहिं तव्हां इहे शयूं इनकलकेट कयूं पंहिंजे ख़ासि करे उन ई कल्चरल प्रोग्राम में, त इन खे तव्हांखे एप्रिसिएशन मिलंदी। दुनिया जा माण्हू चवंदा त यार हाणे सिंध जे माण्हुनि में तालीम जे हवाले सां बि शऊर आयो आहे। दोस्तो मां इन सां गॾु आख़िर में इहो मैसेज ॾियणु चाहींदुसि, उहो इहो त हीअ तालीम एतिरो ई अहम आहे जेका असां वटि सूरत हाल आहे। मां बीइंग एजुकेशनिस्ट बि तव्हांखे ॿुधायां थो, उहो इंतिहा ख़राबु सूरत हाल आहे। जेकॾहिं को दोस्त ग्राउंड ते कमु कंदो हुजे त उनखे ख़बर हूंदी त असांजा स्कूल सभु 80% बंदि लॻा पिया आहिनि, तबाही बर्बादी लॻी पई आहे। त इन जे लाइ बि जेके असांजा ख़ासि करे दोस्त जेके स्टेज ते बि ॻाल्हाइनि था, पंहिंजे 5000 सालनि जी जेका तारीख़ ॿुधाइनि था, या जेके असांजा वॾा जेके ख़ासि करे ट्रेड सेंटर्स आहिनि, जेके असां ट्रेन सेट कंदा आहिनि असांजी सोसाइटी में, उन्हनि खे बि खपे त इहा जेका ख़ामोशी आहे उहा तोड़नि ऐं ॻाल्हाइनि। बाबा सिंध में जेसीं ताईं तव्हां तालीम जे हवाले सां ख़ासि करे पंहिंजो आवाज़ु न उथारींदो, तव्हां यकीनन जिथे किथे वेंदो पंहिंजे महफ़िलनि में सिंध खे जे कल्चर खे सेलिब्रेट कंदो, त उते जिथे बि वञो त उते तव्हां इन ई शइ खे बि घटि में घटि एड्रेस कयो त भई सिंध जी तालीम जेका आहे सा उहा तमामु हिकिड़े शेम्बोलिक फेस में आहे, शेप में आहे। उन खे जेको आहे सो बहितर कयो वञे, ख़ासि करे स्कूलनि में जेके मिसिंग फैसिलिटीज़ न आहिनि, बेसिक शयूं न आहिनि, इन ई शइ खे बि तव्हां इन जे पंहिंजे तक़रीरनि में, पंहिंजे सेलिब्रेशन में उते तव्हां एड्रेस कंदा वञो, जीअं ख़ासि करे हुकुमराननि जूं अखियूं खुलनि, उनखे ख़बर पए त सिंध जा माण्हू हाणे सुजाॻ आहिनि, त इन जो हिकिड़ो भरपूर फ़ाइदो वठिजे। छो त जेसीं ताईं असां पंहिंजी फोर्स उनखे, जेसीं ताईं असां पंहिंजी ताक़त उनखे जेसीं ताईं कैपिटलाइज़ न कंदासीं, तेसीं ताईं जेसीं ताईं उनजो भरपूर फ़ाइदो न वठंदासीं, तेसीं ताईं असांखे उनजो को जेको माना हिकिड़ो फल जेको आहे सो उहो न मिलंदो। असां इहे ठीकु आहे, आऊं बिल्कुलु इन ख़्याल जो न आहियां त इहे जेके आहिनि से रोडनि रस्तनि ते जेकॾहिं थियनि था सोवाट, सभु शयूं थियनि थियूं रोडनि रस्तनि ते। जेकॾहिं माण्हू नचनि पिया त छा आहे, छोकिरी नचे थी त पोइ छा आहे, कहिड़ो फ़र्क़ु थो पए। हिते कारियूं करे मारे था छॾनि, बाक़ी कंहिं ॿारड़ियूं या नंढड़ियुनि जेकॾहिं कंहिं डांस कई आहे सो आहे। फॉर मी इट्स ओके, जेकॾहिं केरु करे बि थो त इहो उनजो पंहिंजो शौक़ु आहे ऐं इनखे करणु बि खपे। ऐं जेकॾहिं का बि शइ हर इंसान में, ॿार में, छोकिरी हुजे छोकिरो हुजे, उन में हिकिड़ी फोर्स हूंदी आहे, उन में हिकिड़ी ताक़त हूंदी आहे, एनर्जी हूंदी आहे। उन जो जेकॾहिं हू निभाउ करे थी सो वाट, ऐं उनखे जेकॾहिं पंहिंजे धरती जे नाले, सिंध जे नाले ते जेकॾहिं हू डेमॉन्स्ट्रेट करे थी या डांस करे थी, इन में का ख़राबी कान्हे। ऐं उनखे बिल्कुलु ख़राबु कोन सम्झंदा। ऐं जेके माण्हू ज़ाहिर जिन्हनि खे रुॻो तनक़ीद ई करणी आहे त उहे त तनक़ीद कंदा। मूंखे त कल्चर डे जी सेलिब्रेशन में को बि अहिड़ो पासो नज़र कोन थो अचे जंहिं ते आउं तनक़ीद कयां। सभई पासा भला आहिनि ऐं हीअ सक़ाफ़त सिंध जी आहे ऐं इन खे जेतिरो बहितरीन तरीक़े सां सेलिब्रेट करिणो आहे या कजे त
त उहो उनखे एप्रिशिएट ई कजे, उन ते का इहा फज़ूल क़िस्म जी तनक़ीद न कजे। मुंहिंजी दोस्तनि खे गुज़ारिश हूंदी तव्हां इन ते तनक़ीद न कयो, पर इन खे वधीक एप्रिशिएट कयो जी हर साल इन में इज़ाफ़ो थिए। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॾिठी हूंदी त ख़ासि करे कल्चर डे जे हवाले सां हाणे ॿियनि क़ौमनि बि इहे कल्चर डे हिकिड़ा मल्हाइण शुरू कया आहिनि। उहा ॿी ॻाल्हि आहे त कल्चर डे जे हवाले सां हू ॿियनि जे कल्चर खे जेको आहे सो उहो जेकॾहिं पंजाबी आहे त उर्दू में पियो तक़रीर कंदो या अंग्रेज़ी में पियो तक़रीर कंदो, या ॻाल्हियूं हुनजूं जेके कल्चर्स जूं हूंदियूं उहे ख़ासि करे ॿियनि ज़बाननि जे हवाले सां हूंदो, पंहिंजे पंजाब जे कल्चर जी हू ख़ासि करे ॻाल्हि न कंदा आहिनि। ईअं माना हिकिड़ो अजीब क़िस्म जो बि लॻे थो। त बहरहाल उहो असांखे कॉपी करण जो हाणे उन्हनि शुरू कयो आहे, जेको ख़ासि करे सिंध में थियो आहे। सिंध खां पोइ बलोचिस्तान में त अॻे वधीक सूरत हाल ख़राबु आहे, त बलोचिस्तान जे दोस्तनि बि जेको आहे सो बलोचिस्तान डे सेलिब्रेट कयो आहे। हाणे KPK जा दोस्त बि इन खे सेलिब्रेट कनि था। असांखे ॾिसी इहो क्रेडिट सिंध खे वञे थो। त हीअ जेका कल्चरल जी जेका वैल्यू आहे इन खे तव्हां मामूली शइ न सम्झो। तंहिंजे करे इन खे जेकॾहिं तव्हां किथे क्रिटिसाइज़ तनक़ीद था कयो त इहा तनक़ीद मुंहिंजो ख़्यालु न थियणु खपे। मुंहिंजी दोस्तनि खे गुज़ारिश आहे तव्हां तनक़ीद करण खां पहिरीं इन शइ ते सोचो, छो तनक़ीद तव्हां कंदा आहियो त उहे माण्हू जेके असांजी फोर्स खे ताक़त खे ॾिसंदा आहिनि उहे वरी थोरा ख़ुशि थींदा आहिनि, यार इहे ॾिसो पंहिंजे पाण में कीअं था विढ़नि। सो ईअं बि न कजे जो असां जेके चङियूं शयूं आहिनि उनजी तनक़ीद कजे, उनखे एप्रिशिएट कजे। जेके चैनल्स ख़ासि करे जेके अॻियां आहिनि ऐं सिंध जे हवाले सां ॾिसो कहिड़ा गाना पिया था हलनि, कहिड़ा सिंध जा नग़मा पिया था हलनि। ऐं हिकिड़ो ईद जो समा आहे। मां अॼु कंहिं हिकिड़े प्रोग्राम में वियो हुअसि त उते मूंखे लफ़्ज़ ईद लिखियो पियो हुयो उन पंहिंजो पेनाफ्लाक्स ते। त मां चयो हीअ वाक़ई ईद आहे, छो त माण्हुनि में जेका हिकिड़ी इमोशन आहे, जेको जज़्बात आहे, जेके उन्हनि जा ख़्यालात आहिनि न, ऐं जेको माण्हू माना हर माण्हू झूमणु नचणु शुरू करणु चाहे थो, हर माण्हू चाहे थो त मूंखे माइक मिले, अटेंशन मिले, ऐं ॻाल्हायां, सिंध जे बारे में ॻाल्हायां, इहा सुजाॻी आहे। सो इन खे वधाइणु खपे, इन ते फज़ूल क़िस्म जी तनक़ीद न करणु खपे। हाणे हीअ सिंध जा माण्हू तनक़ीद पिया कनि ऐं जेकॾहिं असां ते कोई तनक़ीद थो करे त बाबा रोड रस्ता टुटा पिया आहिनि, सिंध जा हालात ख़राबु आहिनि, मिटी पई थी उॾामे, तव्हां नचो पिया, डांस पियो कयो, त हू जेको नचे डांस पियो करे उहो को असांखे रोड रस्ता ॾींदो छो वीचारो? उहो अॻे ई फ्रस्ट्रेशन जो शिकार आहे, उनखे बाबा डांस करणु ॾियो, नचणु ॾियो, सिंध जे खे सेलिब्रेट करणु ॾियो। जी बिल्कुलु असां वटि हालात ख़राबु आहिनि, इहा बदक़िस्मती आहे सिंध जी, ऐं उनखे बहितर थियणु खपे, उन जे लाइ असांखे आवाज़ु उथारणु खपे। पर इन जो को लिंक कोन्हे त असांजा रस्ता रोड टुटा पिया आहिनि, इदारा तबाह आहिनि, या करप्शन आहे, उनजे करे असां जेको आहे सो डांस न कयूं ऐं असां पंहिंजी कल्चर खे सेलिब्रेट। इहे ॿ बिल्कुलु अलटुगेदर डिफरेंट शयूं आहिनि, मुख़्तलिफ़ शयूं, जंहिंखे सम्झण जी ज़रूरत आहे। दोस्तो हीअ मुंहिंजो मैसेज हुयो ऐं मां चाहींदोसां त जेके दोस्त सम्झनि था इन मैसेज खे उनखे शेयर कनि। ऐं आउं पंहिंजे तरफ़ां आख़िर में सभिनी सिंध वासियुनि खे जेके दुनिया खां ॿाहिरि बि आहिनि, मुंहिंजा इलाही दोस्त आहिनि जेके ॿाहिरि रहनि था, मुंहिंजा इवन क्लास फेलोज़ ॿाहिरि रहनि था, उन्हनि सभिनी खे हिकु दफ़ो आउं सिंध जो कल्चर डे मुबारकबाद थो कयां। उन्हनि खे तमामु उन्हनि जे लाइ जेके आहिनि नेक तमन्नाऊं आहिनि, सिंध जे लाइ नेक तमन्नाऊं। असांजी धरती हमेशह ख़ुशहाल रहे ऐं ईअं सिंध जा माण्हू नचंदा, झूमंदा ऐं ख़ुशियूं मल्हाईंदा रहे। महिरबानी दोस्तो।